बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं मीहू ख़ान सोलंगी, चेयरमैन आहियां लियाकत यूनिवर्सिटी स्टाफ वेलफेयर एसोसिएशन जो। जीअं त असां 1.5 साल खां वाइस चांसलर लम्स खे पंहिंजे मुलाज़िमनि जे जाइज़ हुकूकनि जा मुतालबनि जा जेके चार्ट ऑफ डिमांड ॾींदा रहियासीं, पर वाइस चांसलर हिन महिल ताणी असांजो को बि मसइलो हल करण जे बजाए रहंदो मुलाज़िमनि जूं नौकरियूं ख़तमु, असांजा जेके मिलंदड़ ॿिया वाइस चांसलर बेनिफिट ॾेई विया उहे बि ख़तमु करे छॾिया ऐं ज़ुल्म शुरू करे छॾियो। उनखां पोइ असांजे सदर सिकंदर अली जूणे जो वाइस चांसलर जे बेक़ाइदगियुनि जे ख़िलाफ़ हाई कोर्ट सिंध में पटिशन दाख़िल कराई। जंहिं ॾींहुं पटिशन दाख़िल कराई उन ई ॾींहुं शाम जो असांजे घरनि ते पुलिस ऐं प्लस में जेको असो जेके हुन जा वाठा उन्हनि खां असांजे घरनि ते हमिलो कराई ऐं उनखां पोइ जेको असांखे प्रेशराइज़ कयईं, असांजूं नौकरियूं ख़तमु कयईं ऐं असांजे शौक़ात एक्सप्लेनेशन, पर माना उनजो जवाबु ॾियण जो बि टाइम न ॾिनई। आख़िर जॾहिं सभु हिन हथनि मां वही हली त पोइ हिन पंहिंजे ई जेको सो मुलाज़िमनि खां जेके हिन जा वाठा हुया, जंहिंमें शाहिद खटक, ख्वासी बिरोही, नज़ीर नुहाणी, इन्हनि खां प्राइवेट सिक्योरिटी गार्ड जेके आहिनि उन्हनि खे वठी जेको असांजे ई ग़रीब लम्स मुलाज़िमनि जंहिंजे हक़नि लाइ असां विढ़ूं था, कचा मुलाज़िम हुया, उन्हनि जे मथां हमिलो कराई फाटक ते ऐं उहो इल्ज़ाम असांजे मथां हणी ऐं हिन FIR असां ते कराई। उनखां पोइ जॾहिं जेको आहे उहो मेडिकल सर्टिफिकेट आयो त उन में हे मेडिकल सर्टिफिकेट आहे, हिन में चंबनि ऐं मुकुनि खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे, को बि हुननि खे को इंजरी कोन हुई, लिहाज़ा इन सां केस हुनजो कमज़ोर थी वियो। उनखां पोइ हिन छा कयो आहे जो हफ़्ते खां पोइ वरी उन्हनि खे राति जो इहो ई ख्वास्ती खान जेको आहे सो बिरोही, शाहिद खटक, नज़ीर नुहाणी, उन संजराणी खे हितां खणी गाॾीअ में हैदराबाद विया आहिनि। उन्हनि खे चीर ॾियारे उनखे मथे में पुठी में टांका हणाए ऐं केस खे मज़बूत करण लाइ वरी हिननि इहो ड्रामो कयो। उन नशो ॾियारे उन्हनि खे पोइ वरी इहो चीर ॾियारे टांका हणाए उनखे केस मज़बूत करण लाइ वरी हिननि इहो ड्रामो कयो। उनखां पोइ हाणे वरी हिननि इहो छा कयो जो वाइस चांसलर पंहिंजा सोर्सिस इस्तेमालु करे ऐं हिकिड़ो लेटर जारी कयो आहे, जेको हू वरी मेडिकल बोर्ड विहारे ॿीहर उन्हनि जो मेडिकल नओं सर्टिफिकेट ठहिराइण जी कोशिशि में, स्पेशल मेडिकल बोर्ड विहारे उनजी नओं सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट ठहिराए ऐं असांखे हू फासाइण जी कोशिशि में रुधल आहिनि राति ॾींहं। त असीं गुज़ारिश था कयूं आला इदारनि खां ऐं जेको आहे सो चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खां, चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध खां ऐं तमामु आला इदारनि खां असां जेको आहे सो या SSP जामशोरो DIG हैदराबाद सभिनी खां गुज़ारिश था कयूं त इन मामले जी जेको आहे सो तहक़ीक़ कराई वञे ऐं जेके असुल जेके आहिनि जवाबदार उन्हनि खे कोर्ट जे कटहरे में आंदो वञे जीअं असांखे इंसाफ़ मिली सघे।